नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ सईद छुटल शाह जो रवासी पाक आर्मी में मुलाज़मत कंदड़ अहलकार सईद मुर्तज़ा शाह पेशावर ड्यूटी दौरान बिजली जे टावर में करंट लगण सबब फोत थी वियो। फोती अहलकार जो मड़ संदुस अबाणे ॻोठ पहुचण ते कोहराम मची वियो, जंहिं बाद फोती फौजी अहलकार जे मड़ खे फौजी एजाज़ सां दफ़नायो वियो। हिन सिलसिले में फौजी अहलकार मुर्तज़ा शाह जे माइट सईद रखियल शाह ॿुधायो त मुर्तज़ा शाह 10 साल अॻु पाक आर्मी में भर्ती थियो, पेशावर में ड्यूटी कंदो, जंहिंखे ड्यूटी दौरान बिजली जे टावर ते बिजली ठाहे रहियो हो त खेसि ओचितो करंट लॻो, जंहिं सबब हू ज़ख़्मी थी पियो। गुज़िरियल ॾींहुं अॻु असांखे इतला मिलियो हो त फोत थी वियो। संदुस मड़ अॼु ॻोठ पहुचण बाद मुकमल फौजी एजाज़े सां तदफ़ीन कई वई, जॾहिं त फोती फौजी अहलकार मुर्तज़ा शाह खे 2 ॿारनि जो औलाद पिण है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।